उहे कंहिं बि शइ खे चैलेंज न करे सघनि, उहे फ़क़ति आन मञनि जेके हू चवनि तीअं कनि, पंहिंजी का बि रज़ी ॻाल्हि उनजी न हुजे। ऐं इहो गठजोड़ जेको आहे उहो रुॻो मलिक रियाज़ ऐं आसिफ़ ज़रदारी जो न आहे। मलिक रियाज़ लफ़्ज़ बहरिया इस्तेमालु कंदो आहे, बहरिया फ़ौज जो नालो आहे, यानी इहो गठजोड़ जेको आहे पाकिस्तानी फ़ौज, आसिफ़ ज़रदारी ऐं मलिक रियाज़ जो आहे, जेको मलिक रियाज़ उन्हनि फ़ौजनि जो ठेकेदार आहे ऐं बिल्डर आहे। पर इहो हिकिड़े पासे मलिक आहे आसिफ़ ज़रदारी जेको हिकिड़ी हंधि आहे। तव्हां ॾिसो सिंध जे खाॿे पासे खां, सिंध जे खाॿे पासे खां वठी घोटकी खां वठी थर ताईं, बदीन ताईं, सागड़ ताईं हू ख़ामोशी सां पंजाबी आबादकारी करे रहिया आहिनि। ऐं उते उन्हनि जा साथी ॿिया आहिनि। कराची में साथी आहे आसिफ़ ज़रदारी, उते आहे मियां मिठू, पीर पगारो, अरबाब रहीम, सरहदी, जेके ख़ामोश सां उहे कमु करे रहिया आहिनि जेको ज़रदारी करे रहियो आहे कराची में बहरिया टाउन जे नाले में। ऐं हिकु ॿियो कमु बि आहे, हिकिड़े पासे धारिया आणियो, ॿिए पासे जेके सिंधी आहिनि उन कमज़ोर कयो उन्हनि जी का उहे कंहिं बि शइ जी मज़ाहमत न करे सघनि। ऐं टियों जेके सिंधी हिंदू आहिनि उन्हनि खे लॾायो, यानी सिंधियुनि खे सिंध मां ख़तमु कढायो, जेके कढण जा त हिंदू बणाए करे हे हिंदू आहिनि हिन खे पासे छॾायो, हीअ त काफ़र आहिनि न, हिन जो मुल्क त हिंदुस्तान आहे न, पाकिस्तान थोरी आहे। उन्हनि खे सिंध छॾायो, जेके मुस्लमान सिंधी आहिनि उन्हनि खे उन पोज़ीशन ते पहुचायो जो कंहिं शइ जी मज़ाहमत न करे सघनि। ऐं हिकिड़े पासे पूरी सिंध जे खाॿे पासे खां उहो हाफ़िज़ सईद जेको दहशतगर्द आहे, गॾु क़ौमूं हुनखे दहशतगर्द करार ॾेई चुकियूं आहिनि, उहो मदरसा ठाहे थो पियो घर में। ऐं मज़े जी ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे, बहरिया टाउन जी मेन गेट, मुख्य गेट जे बिल्कुलु हिकु ॿिनि फरलांगनि ते मदरसो आहे मौलाना फज़लुर रहमान जो, उन्हनि को ख़तमु करे ॾेखारे। सवे ॻोठ ठाता अथनि, सवे ॻोठ, हिकु मदरसो जेको आहे उन्हनि खे हू नथा ठाहे सघनि, छो उहो उन्हनि जे उन नेक्सिस जो हिसो आहे। हिकिड़ा मदरसा थर में, हिकिड़ा मदरसा कराची में, हिकिड़ा सिंधियुनि खे लॾायो हिंदू बणाए कब्ज़ा कयो थर खां वठी बदीन घोटकी ताईं। घोटकी जेको सिंधियुनि जो शाहूकार सिंध जो शहर हुयो उहो हाणे पंजाब जो शहर बणिजी वियो आहे। घोटकी जे सिंधी हिंदू कारोबार ते 80% सिंधी हिंदू जो कारोबार हुयो, उते हाणे 80% पंजाबनि जो कारोबार आहे, छो त तव्हां सिंधी भॼाया हुननि खे आंदो। तंहिं करे असांखे वाज़िह थियणो पवंदो, सिंधी क़ौम मतिलबु सिंधी क़ौम। ऐं मस्तू मस्ती जे ख़िलाफ़ आहियां, असां घणा मुआसे हाणे मस्तू न, तव्हां को छिके वठंदासीं, छिनी वठंदासीं, इहो तव्हांजो आहे, तव्हां मरो था छो मरो? असां पंहिंजे घर में आहियूं, पंहिंजे ॻोठ में आहियूं, पंहिंजे शहर में आहियूं, पंहिंजे सिंध में आहियूं, असां छो मरो? त मस्तू खां सवाइ असांखे पंहिंजा हक़ वठणा पवंदा ऐं वाज़िह थियणो पवंदो। इहे पीपल अचनि था हिते अमेरिका में, असांजा महिमान हुजनि था, दातूं कयूं था उन्हनि जूं, कॾहिं हुन खां पुछा कयूं था तव्हां छा था कयो? तव्हां सिंध में गुज़िरियल 15 सालनि खां हुकुमरान आहियो, कयो छा पिया? बिलावल भुट्टो चए थो त बलोचिस्तान में जेके आहिनि नौजवान खंबे गुम था कया वञनि, उनखे आज़ादु कयो। ऐं सिंध में जेको नौजवान खंबे गुम करे मारे चिचदा उछाए विया आहिनि, कहिड़ो हिकु लफ़्ज़ पतो आहे त माण्हुनि खे छॾे ॾियो तूं बेंदरीअ पुटरा कंज पुटरा कंज पुटरा कंज पुट न, किरदारु चाहे। ईअं असांखे वाज़िह थियणो पवंदो, कंहिं असां फ़क़ति सिंधी आहियूं ऐं जेको बि सिंधी अचे थो जेकर हुकुमरान धुन सां आहे, सरकारी पार्टियुनि सां आहे, उनखां छिके सवाल कयो, उनखे चांहि पाणी बाधे पियो थो, तुंहिंजे असांखे हिसाबु ॾे। तूं जो हुकुमरान पार्टी जो आहे, वज़ीर आहे, MP आहे, MN आहे, कुझु बि आहे, असांखे हिसाबु ॾे त तव्हांजे दौर में सिंधी पंहिंजी सिंध मां छो पिया बेघर कया वञनि, छो पिया ख़तमु कया वञनि, छो पिया बर्बादु कया वञनि, छो पिया तड़िया वञनि। तंहिं करे असांखे हिते फ़क़ति हिते जो पार्टी ॻाल्हि थी आहे, पार्टी का कोन्हे का, असांजी पार्टी फ़क़ति सिंधी आहे, मुंहिंजो नालो फ़क़ति सिंध आहे, मुंहिंजी ॿोली फ़क़ति सिंधी आहे, मुंहिंजी पार्टी फ़क़ति सिंधी आहे। इन बुनियाद ते सोचियो ऐं कमु कयो। थैंक यू।